नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ठारू शाह ख़बर ॾींदा आहियूं। ज़िले नौशरो फिरोज जे सीनियर सहाफ़ी हफ़्तावार साथी आवाज़ जे एडिटर इख़लाक़ हुसैन जोखियो जे कुड़न जरतुक केसनि में गिरफ़्तारी ख़िलाफ़ सहाफ़ी मुख़्तियार हुसैन बलादी, ग़ुलाम फ़रीद ख़ानज़ादा, अकील अहमद ख़ानज़ादा ऐं इख़्तियार अली सोलंकी जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मुज़ाहिरे में सहाफ़ी इमदाद मजिदाणो, शकील भट्टी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि एहतिजाज रिकॉर्ड कराईंदे चयो त सहाफ़ी इख़्लाक़ हुसैन जोखियो हिकु सचो ऐं बेपाक सहाफ़ी आहे जंहिं हमेशह हक़ ऐं सच जी आवाज़ खे बुलंद कयो आहे। हिननि चयो त केॾा बि ज़ुल्म कया वञनि, मारियो वञे, धमकायो वञे, कूड़नि केसनि में फासाए गिरफ़्तार कयो वञे या सूली चाढ़े वञे, पर कंहिं बि सूरत में हक़ सच लिखण ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि जो साथ हरगिज़ न छॾिबो। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त सहाफ़ी इख़्लाक़ हुसैन जोखियो मथां कूड़ा केस ख़त्म करे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।